अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि ऐं खैरियत सां हूंदव। हीउ बेसिक सां फार्मूलो आंदो आहे। हीउ तक़रीबन क्लास 7 खां वठी बेटक ताईं पढ़ायो वेंदो आहे। हिनखे छा पढ़िबो, ए प्लस बी होल स्क्वायर छाजे बराबरि हूंदो आहे, ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर। हिनखे ईअं बि चई सघंदा आहियूं त स्क्वायर बिटवीन टू टर्म्स। ठीकु आहे न। छाजे बराबर होंगे, स्क्वायर द फर्स्ट प्लस ट्वाइस प्रोडक्ट ऑफ फर्स्ट एंड सेकंड प्लस स्क्वायर द सेकंड। पहले रकम ते स्क्वायर प्लस बीण प्लस ये बीण पहिरें बे रकम जो ज़रब पत जी बीण प्लस बी रकम ते स्क्वायर। ठीक है, पहिरियों त हाणे हिनखे प्रूव कंदासीं। ये कहिड़ी आहे लेफ्ट हैंड साइड, हीअ असांजी राइट हैंड साइड आहे। ये लेफ्ट हैंड साइड जेका आहे हिन जी मल्टीप्लिकेशन ज़रब पत छॾींदासीं असांखे हीअ राइट हैंड साइड में अची वेंदी। तंहिंजे करे असां कहिड़ो खणंदासीं, लेफ्ट हैंड साइड खणंदासीं, यानी खाॿो पासो। उहो कहिड़ो आहे, ए प्लस बी होल स्क्वायर। ठीकु आहे, होल स्क्वायर जो मक़सदु छा हूंदो आहे, अहिड़ियूं वॾिंगियूं आहिनि। तव्हां सिंपल में ए प्लस बी बिल्डिंग के हिते असां मल्टीप्लाई करे आया आहियूं। कीअं, मसलन असांखे जॾहिं वॾिंगियूं ज़रब करणियूं आहिनि त हिकिड़ी ॾिंगी भञणी पवंदी आहे। सिंपल में असां हीअ ॾिंगी भञूं था, हीअ एजेट हूंदी। हिन में पहिरीं रक़म कहिड़ी आहे, ए साॻी, ए प्लस बी ॾिंगी साॻी प्लस बी। जेकॾहिं माइनस बी हुजे त हिते माइनस बी रखूं, वरी ए प्लस बी साॻियो। ठीकु आहे। ए खे ए सां ए स्क्वायर, छो त बेस साॻियो हूंदो आहे, पावर जोड़ थींदो आहे। ए खे बी सां ए बी, बी खे ए सां बी ए जा ए बी ॻाल्हि साॻी आहे। बी खे बी सां बी स्क्वायर, ए स्क्वायर हिकु ए बी हीअ बी हीअ घणो थियो, ॿ ए बी प्लस बी स्क्वायर। हाँ छा हैंस प्रूफ लिखी था सघूं, हैंस प्रूफ। जॾहिं त इहो साबित थियो तो ए प्लस बी होल स्क्वायर छाजे बराबर हूंदी आहे, ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर जे। हिन जो मक़सदु इहो आहे त हिसाब जल्द भी थिए ऐं उन में एक्यूरेंसी भी घणी हूंदी, माना ग़लती जा चांस तमामु घटि हूंदा आहिनि। मसलन कीअं, असांखे कोई चवे थो 53 ज़रब 53। ॾिसो, हिनखे 53 खे 53 असां ज़रब कयूं, इनखे हीअं लिखी था सघूं 53 होल स्क्वायर। ठीकु आहे। हाँ ॾिसो छा आहे, 53 होल स्क्वायर आहे। हिनखे अंदरि ॾिंगे में ॿ रक़म ठाहे था सघूं, कीअं 50 प्लस 3 होल स्क्वायर। ये ॾिंगी बि साॻी, स्क्वायर बि साॻी, सिर्फ़ु 50 खे टोड़ियो आहे छा में, ऐं 53 खे छा में टोड़ियो आहे, 50 प्लस 3 में। हाणे ॿ रक़मूं थी, हिकिड़ी 50 ॿियो 3। हाणे ॿिनि रक़मनि ते स्क्वायर असां पढ़ी आया आहियूं। छाजे बराबर हूंदो आहे, पहिरीं रक़म ते स्क्वायर, पहिरीं ॿिए रक़म जी ज़रब पत जी बीण प्लस ॿी रक़म जो स्क्वायर। हिनखे छा कंदासीं, 50 प्लस 3 होल स्क्वायर बराबर थींदो स्क्वायर द फर्स्ट, माना 50 ते स्क्वायर, पोइ हे बीण थी वई पहिरें ॿिए रक़म जी। पहिरीं रक़म कहिड़ी आहे 50 ऐं ॿी रक़म कहिड़ी आहे असांजी 3 प्लस 3 ते स्क्वायर। ठीकु आहे। हिनखे जॾहिं बि असां स्क्वायर छॾींदासीं न, हिनखे पंहिंजो पाण सां ज़रब करे जेतिरो स्क्वायर हुजे, माना हिकिड़ो ज़ीरो हुजे, अगरि जेकॾहिं त स्क्वायर जेतिरा असांखे ज़ीरो ॾियणा पवंदा। जेकॾहिं हिते पावर 2 आहे त 2 ज़ीरो हुजे, पावर 3 आहे त 3 ॾियणा पवंदा। 5 खे 5 सां 5 50 25, हे घणा स्क्वायर अथसि 2 ज़ीरो। हाणे ॾिसो, कोशिशि कंदा कयो त ॿिनि खे पोइ ज़रब कंदा कयो, छो त सिर्फ़ु जेको ॿियो खोड़ो पढ़णो हूंदो आहे उहो सवलो हूंदो आहे। पहिरियों हिननि ॿिन्ही खे कयूं, 5 खे 3 सां 5 की 15, 15 खे 0 15 थी वियो न, माना ईअं सम्झो 150 थी वियो। 150 खे डबल कयो 300 थी वेंदो, 3 की हीअ 9। हाणे ॾिसो हीअ घणो थी वियो, हे 2500 प्लस 300 प्लस 9 घणो थियो टोटल। हिते जवाब हेॾे था लिखूंसि 2500 300 2800, उन में 9 जोड़ कयूं त 2809 जवाब आयो। अगरि जेकॾहिं हिनखे तकड़ में हल कजे, तकड़ में हल कयूं, ॾिसो 53 ते स्क्वायर आहे त छा लिखूं 50 प्लस 3, एतिरो त असांजो थियलो। हाणे कीअं सेकंड में कजे, छा कंदासीं, पहिरियों हिन जो स्क्वायर छॾाईंदासीं, 5 50 25 डबल ज़ीरो ॾिनोसि, वरी हिन जो स्क्वायर छॾायोसि, घणो थियो 3 की 9। विच में छा कंदासीं, हिननि ॿिन्ही जी छा कंदासीं बीण, 5 की 15 15 घणो थियो
15 खे 2 सां 30 माना 300 थी वेंदो। ठीकु आहे, हे जोड़ कंदासीं। हे 51, हे घणो थियो 9 ॾह 0, हे 8, हे ठीकु आहे 2809। हाणे ॾिसो सेकंडनि में जवाबु अची वियो। ॿियो आख़िरी ॻाल्हि मां तव्हां सां इहा शेयर कंदो हलंदुमि त अलहमदिल्ला असां पंहिंजी अकेडमी जो आगाज़ करे चुका आहियूं। असां अकेडमीअ में डॉक्टर AQ खान स्कोर सिस्टम इस्लामाबाद जे हवाले सां जेका स्कॉलरशिप आई उन्हनि जी 100% कोशिशि कंदासीं, तयारी कराईंदासीं, जंहिंमें 4 सब्जेक्टनि जी तयारी कराई वेंदी, मैथ, इंग्लिश, उर्दू ऐं साइंस जी। जेको बि भाउ या सिस्टर जेकॾहिं इंट्रस्टेड आहे हिन नंबर ते राब्तो कंदा। फीस सिर्फ़ु 1000 रुपया रखी आहे। 1000 में तव्हांखे 4 सब्जेक्ट पढ़ाईंदासीं। तव्हांखे नोट्स प्रोवाइड कंदासीं, 8वीं टेस्ट वरिती वेंदी ऐं जेका सो सैम्पल पेपर ऐं उनजे हिसाब सां पोयां जेके क्वेश्चन अची चुका आहिनि 100% माण्हू जेका कोशिशि कंदा तयारु कंदासीं। इहे सभु शयूं छा कंदासीं, कवर कराईंदासीं। फीस पे करण जी लास्ट डेट जेका आख़िरी तारीख़ आहे हिन महीने जेको आहे उनजी 5 तारीख़ आहे। पोइ बि तव्हां एड थी सघंदव, फीस पे कंदो त कोई मसइलो कोन्हे, पर पूरो कोर्स हली ईंदो ज़ाहिर तौर आहे तव्हांखे बि ॾुखियाई थींदी, असांखे बि ॾुखियाई थींदी। पोइ जेको बि ब्रदर या सिस्टर आहे जेकॾहिं इंट्रस्टेड आहे त पंहिंजी फीस माना प्यारे स्क्रीनशॉट असां ॾे मोकिलींदो, तव्हांखे जल्द खां जल्द एड कयो वेंदो। ठीकु आहे, ऐं क्लासनि जो आगाज़ 6 तारीख़ सां कयो वेंदो। आख़िर में हिकिड़ी शइ मां तव्हां सभिनी खे ज़रूरु रखंदुमि त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो। छो त जेके बि स्कॉलरशिप जे हवाले सां या जनरल नॉलेज जा मैथ आहे त हिन चैनल में सिखी सघो था। छो त तव्हां सभिनी भाइरनि ऐं भेनरुनि जी सपोर्ट मुंहिंजे लाइ यकीननि वॾो दाद आहे ऐं मूंखे यकीननि ख़ुशी थींदी। छो त हिकिड़े माण्हूअ जी सपोर्ट ई सॼी क़ौम जी सपोर्ट हूंदी आहे। छो त यूनियन इज़ स्ट्रेंथ, वधियनि ताक़त हूंदी आहे। ऐं कमेंट्स बि कंदा जीअं नोटिफिकेशन तव्हांजो मूं वटि पहुची सघे। ॿियो वीडियो में इंशाल्लाह मां 2-3 कुझु टेक्निकल तव्हांखे पॉइंट्स ॿुधाईंदुमि। छो त मैथ जे हवाले सां कुझु ॿार असां ख़ासि करे अहिड़े तरीक़े जा जेके क्वेश्चन ईंदा आहिनि उन्हनि में मुंझंदा आहिनि, उन ॿियो वीडियो में शेयर कंदुमि। ऐं ॿियो NJV हवाले सां असांखां हिकिड़ो सिस्टर क्वेश्चन पुछियो हो, पोइ उनखे मां 2 सवालनि जा जवाबु ॾिनो। हिकिड़ो डिग्रीअ जे हवाले सां बि ॾेई छॾियो ऐं उहो क्वेश्चन डिग्री वारो जीअं मां ॿुधायो एज़ इट ईअं उन NJV जे हवाले सां आयो। ऐं NJV जिन अकेडमी असांजी जॉइन कई इंशाल्लाह अलहमदिल्ला सभई ॿार पास थी विया आहिनि। उन जे हवाले सां असांखे 100% कामयाबी मिली आहे। जेकर तव्हां हिन स्कॉलर में कामयाबु थियणु चाहियो था, असांजी अकेडमी जॉइन कयो, यकीननि तव्हां 100% तव्हांखे कामयाबी मिलंदी। ऐं अलहमदिल्ला बक़ाया उस्ताद बि तमामु बहितरीन आहिनि। जेकॾहिं कंहिंखे को डेमे तौरु लेक्चर खपे त उहो तव्हांखे एडवांस मिली सघे थो। ऐं जेकॾहिं इंट्रस्टेड आहे त उहो हिन नंबर ते राब्तो कनि ऐं हिन वीडियो जे तव्हांजे आख़िर में तव्हां मोकिलणी आहे ऐं ॿियो वीडियो में वरी तव्हां सां गॾु आहियूं।